सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। हर को अमीर थियणु चाहींदो आहे, हर को मुस्कुराइणु चाहींदो आहे, केरु पंहिंजो मुंहुं सड़णु चाहींदो आहे, केरु पंहिंजो मुंहुं चाहींदो आहे, कोई न। हर हिकु चाहींदो आहे मां ख़ुशि हुजां, ख़ुशहाल हुजां, बहितर हुजां। कोई इज़त शान मान चाहींदो आहे, कोई रुसवाई थोरे चाहींदो आहे। असां सभु चाहींदा चङाई, असां सिर्फ़ु थोरी अंजाई को रहिजी वञूं, पंहिंजी सोच को रहिजी। असां सिर्फ़ु पंहिंजे थोरे अंदाज़ खे बहितर कयूं, असांजो सभु कुझु बहितर थी वियो। असां सिर्फ़ु गुज़ारिश होॾे आहे मुंहिंजी उमिरि तक़रीबन 65-70 साल जी, काफ़ी वॾी उमिरि, 70 साल जे क़रीब। ऐं शेवा बि तमामु घणी आहे। हर मंदिर में, हर जगह पे पाठ पूजाऊं जाते उते रूह ॾिसण हुई। शाद में हुजे, ॿार में, जाते जाते शेवा में काई कमी न कॾहिं। ऐं हिकिड़े ॾींहुं तो जीअं आयो मां चयोसि शेवा में पंहिंजी ज़िंदगी पूरी कई आहे। पाठ पूजाऊं केतिरियूं मां कयूं तव्हांखे पतो आहे। कोई मंदिर में कोन थियो त हर पासे पोइ बि आहियां, पहुतो बि आहियां। उनजे बावजूद कॾहिं महसूस कयो ई कोन्हे हाणे कॾहिं चइनि दौर में गुज़र न थियो। हर ते वटि केतिरा पैसा आहिनि, तव्हां केतिरो ख़ुशि आहे, पर तव्हां अंदाज़ो लॻायो मां 70 साल जी ज़िंदगी में कॾहिं 50,000 हिकु जॻह ते कोन मिला। उन तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजी हालत छा हूंदी। मां ज़िंदगी में 50,000 हिकु जॻह ते खाई न। तंहिंजे करे एतिरे करण खां पोइ बि पोइ मालिक मुंहिंजो ॿुधंदो न, करे ॿुधंदो छा थींदो। इन करे मां बिल्कुलु मायूस थी वियो। तो जीअं मूंखे चई मां चयुमि मूंखे त लॻे थो मालिक ॿुधी छॾो थो, ॿिए ॿुधी ॾे न ॿुधी त इहो बि पतो थो जहिड़ो तूं आहे पोइ मालिक छॾो तुंहिंजी ॿुधी आहे। ऐं जेको तूं चाहियो आहे उन बि कुझु कयो आहे, ॾिसे मुंहिंजी ॿुधी अथई। पोइ कल्ह का छोकिरा मथो ॾेई ॻाल्हाईंदा आहिनि, पर ॿार वञा एतिरो कंदा आहिनि, उहे करोड़पति लखपति थी विया आहिनि, मां अञा ओड़ो जोॻो आहे, मां वटि कुझु बि कोन्हे। इन करे मालिक मुंहिंजी कीअं ॿुधी आहे। मूंखे लॻे थो मालिक छड़ो तुंहिंजी ॿुधी आहे, उन करे ॿिए जी ॿुधी आहे न ॿुधी आहे, जेको आहे ॿुधी छड़ो तुंहिंजी आहे। तो मालिक कीअं मुंहिंजी ॿुधी जॾहिं में को ईंदो आहे, कोई अमीर हुजे, को वधियल हुजे, को वसियल हुजे, कोई अॼु तरक़ी कंदो हुजे, उन वक़्तु तोखे छा लॻंदो आहे। जेके ईंदा आहिनि हज़ीर महीनो साल कंदो आहे, अंदरि जे अंदरि ॿारहों प्रशाद ॾींदो आहे, बाक़ी अंदरि में बि पाए वञी आहे। कल्ह का छोकिरा जी कल्ह कीअं हुई, अॼु किथे पहुता आहिनि, कल्ह किथे पहुता, अॼु छा थिए। मूंखे कुझु आहे थो कोई, मां ओड़ो जो ओड़ो कुझु थियो बि न आहे। मालिक जो कमु आहे ॿुधा, मालिक जो कमु आहे जेको घुरिजे उहो हुजे। उनजो वास्तो इंसान आहे त छा घुरे थो, कीअं घुरे थो, जेको घुरिजे उहो तोखे ॾींदो। जिते बि कोई चङो ईंदो आहे, कोई वधंदो ईंदो आहे, कोई अॻिते थींदो ॾिसंदो आहे, उन वक़्तु तोखे साथ करंदो आहे। इहो छो वधियो, कीअं वधियो। तंहिंजे करे असांखे जेको उहे संत, उहे महात्माऊं सम्झाए त हर हिकु जे लाइ बहितर सोचो, हर हिकु जे लाइ चङो सोचो, कंहिंजे लाइ ग़लति भाव न रखो। जेको उन्हनि चयो ग़लति भाव या ग़लति सोच कंहिंजे पोइतां न रखो, उनजे पोइतां भई उन्हनि ते अहसान पए। जंहिंजे लाइ असां चङो सोचींदासीं, जंहिंजे लाइ अरदास कंदासीं, उन्हनि जे लाइ पतो ई कोन्हे कुझु थिए न थिए।
उन्हें जो चीज वास्ते में लेकिन जेको असांखे चयो वियो हर जे लाइ बहितर सोचो, हर जे लाइ चङो सोचो, उनजे पोइ खां मक़सदु इहो आहे त मालिक असांजी ॿुधंदो आहे। उनखे जेको असां घुरंदासीं उहो असांखे ॾींदो। चवणु घुरणु सोचणु उन चवण वारा असां जेकॾहिं असां कंहिंजे लाइ चङो सोचींदासीं, चङो घुरंदासीं, आसीस कंदासीं तो उन्हीं सां कोई भलाई थिए न थिए, उन्हीं खे कुझु मिले न मिले इहो कोई पकई कोन्हे, लेकिन असांखे ज़रूरु मिलंदी। छाकाणि घुरण वारा असां, चवण वारा असां, ॿुधंदो असांजी पियो आहे। तंहिं करे इहा पकाई न आहे उन सां चङाई खे, लेकिन असां सां ज़रूरु थींदी। छाकाणि घुरण वारा असां, ॿुधण वारा असां। साॻिए नमूने जेकॾहिं असां कंहिंखे पिटींदासीं, कंहिंखे बददुआ ॾींदासीं, कंहिंखे सड़ंदासीं, कंहिंजे लाइ ग़लति भाव रखंदासीं, असांखे लॻंदो उनखे पिटींदा पियूं, उनखे बददुआ ॾींदा पियूं, पर घुरण वारा असां, चवण वारा असां, उनखे बददुआ लॻे न लॻे असांखे ज़रूरु मिले थी। छाकाणि चङाई घुरंदासीं, चङाई जो मोती करे असांखे मिलंदी, ग़लति घुरंदासीं, ग़लती जो मोती करे असांखे ईंदी। तंहिंजे करे तूं मंदर में वेही करे सभिनी जे लाइ चढ़ो ग़लति ऐं उबती सोच रखी आहे, उबती अरदास कई आहे, उबतो सार रखियो आहे। इन करे मालिक तुंहिंजी ॿुधी आहे, तूं पंहिंजो कमु लाहे रखिया, तूं पंहिंजो पाप ख़तमु करे छॾियो। हाणे बहितर आहे तूं पंहिंजी सोच कर। हाणे हिते पहिरें मंदर में वञे त पोइ यादि रखजांइ, पहिरियों त घुरिजांइ मालिक जिन्हनि खे वधायो बि ख़ुशि रहे, ख़ुशहाल रहे, तूं पहिरें आसीस कर। पर जेकॾहिं उन्हनि खे तूं दुआ करे न बि ॾेई सघे त मालिक इहो ज़रूरु घुरिजांइ, मालिक इन्हनि खे वधाए, इहे बि ख़ुशि रहनि, मां बि ख़ुशि रहां, इहे बि बहितर रहनि, मां बि बहितर रहां, इहे बि चङा रहनि, मां बि चङा रहां। पोइ तूं इन्हनि जे लाइ चङाई पोइ ज़रूरु घुरिजांइ। ऐं जीअं हो पियो पंहिंजा लफ़्ज़, अरदास ऐं सोच उन बदिलाइण शुरू कई। जॾहिं थोरे वक़्त बाद वरी वापसि आयो जैसे बरसाने मालिक की आसी सब जो घर में खुशहाल कारोबार में हलन शुरू थी, अपनी जिंदगी बेहतर कर शुरू किया, मालिक की